इस्म जी जिन्स। सिंधी ॿोलीअ में कुल 10 सुर या आवाज़ आहिनि, उन में 7 सुर या आवाज़ अहिड़ा आहिनि जिन में असांखे जिन्स जी ख़बर पवे थी। उहे आवाज़ कहिड़ा आहिनि? हिननि मां चंद सुर अहिड़ा आहिनि जिन मां असांखे सिर्फ़ु मुज़कर जी ख़बर पवंदी आहे, जेके अक्सर मुज़कर जे क़ाइदे में कमु ईंदा आहिनि। ऐं हिननि मां कुझु सुर अहिड़ा या आवाज़ अहिड़ा आहिनि जिन मां असांखे मोनस जी ख़बर पवंदी आहे। मख़लूक़ात जी हर हिकु जिन्स में नर ऐं मादी जो फ़र्क़ु मौजूदु आहे। हता कि निबातात में बि नर ऐं मादी जो फ़र्क़ु नज़र अचे थो असांखे। सिंधी ॿोलीअ में गैर ज़ीरू यानी जेके बेजान शयूं आहिनि न, उन्हनि खे जिन्स लॻाई वेंदी आहे। त शयुनि खे हिन 4 जिन्सनि में विरहायो वियो आहे। कहिड़ियूं? मुज़कर, मोनस, मुश्तरक गॾियल या आम। चौथी आहे गैर ज़ीरू या बेजान। हे 4 जिन्सूं आहिनि जिन खे विरहायो वेंदो आहे, कंहिं बि लफ़्ज़ खे हिननि 4 जिन्सुनि में विरहायो वेंदो आहे। त हे असां वटि जेके 10 सुर या 10 आवाज़ मौजूदु आहिनि, इन्हनि मां हे आवाज़ जंहिं अखर जी पछाड़ी में ईंदा आहिनि उहो अक्सर करे मुज़कर हूंदो आहे। ऐं हे जेके लफ़्ज़, हे जेके अखर के लफ़्ज़ जी पछाड़ी में ईंदा आहिनि त उहो अक्सर छा हूंदो आहे? उहो अक्सर मोनस हूंदो आहे। पर यादि रहे जो हर ॿोली जो पंहिंजो पंहिंजो अलॻि कानून आहे, हुनजा पंहिंजा अलॻि अलॻि उसूल ऐं क़ाइदा आहिनि। सिंधी ॿोलीअ में कॾहिं कॾहिं ॿोलीअ में हिकु लफ़्ज़ मुज़कर हूंदो आहे त उहो साॻियो लफ़्ज़ ॿी ॿोलीअ में वरी मोनस हूंदो आहे। जीअं मिसाल अक़िल। अक़िल असांजी सिंधीअ मंझि इहो मुज़कर आहे। साॻी तरह अक़िल जेकॾहिं असां उर्दू में ॾिसूं त इहो अक़िल साॻी उर्दू मंझि मुअनस तौरु कमु ईंदो आहे। जीअं मिसाल तौरु अगरि असां सिंधीअ में ॿोलीअ में ॻाल्हायूं त मुंहिंजो अक़िल कमु नथो करे, जेकॾहिं इहो साॻियो लफ़्ज़ असां उर्दू में कंहिं जुमिले में इस्तेमालु कंदासीं त असां कीअं ॻाल्हाईंदासीं? मेरी अक़ल काम नहीं कर रही। त इहो साॻियो लफ़्ज़ सिंधीअ में मुज़कर आहे त उर्दूअ में मुअनस आहे। साॻी तरह सां जेकॾहिं असां दिलि वठूं त दिलि वरी असां वटि सिंधीअ में मुअनस आहे, उर्दूअ में वरी मुज़कर आहे। हर ॿोली जा पंहिंजा पंहिंजा अलॻि क़ाइदा आहिनि। हे जेके लफ़्ज़, हे जेके सुर आहिनि न, या जेके आवाज़ आहिनि, इहे जॾहिं बि कंहिं लफ़्ज़ जी पछाड़ी में ईंदा या त उहो मुज़कर हूंदो, ऐं हे अगरि लफ़्ज़ अखर हुन जे पोयां ईंदा त उहो छा हूंदो? मुअनस हूंदो। पर इहो क़ाइदो अक्सर जे हिसाब सां आहे, मुस्तक़िल क़ाइदो कोन्हे इहो। इंशाअल्लाह उहो असां जॾहिं हर हिकु जिन्स खे अलॻि अलॻि करे पढ़ंदासीं त पोइ हुन मां असांखे ख़बर पइजी वेंदी।